अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं अॼु करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज। मुरतब ताज जोयो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हिकिड़े जीनियस जी तश्कील मोहम्मद अली डीपलाई। 50 वारे ॾहाके जी शुरूआत में हिकु ॾींहुं टंडे अलायार जो मारूफ़ ट्रांसपोर्टर मरहूम हाजी सादिक मेमण हिकु सनड़े सेब ते साफ़ सुथरे नौजवान खे मोहम्मद उस्मान डीपलाई साहब वटि वठी आयो। चए अदा हीउ उस्ताद मोहम्मद याकूब जो फर्ज़ंद सिराजुल हक़ आहे। मैट्रिक पास कई अथसि, तमामु होशियारु ऐं ज़हीन आहे। वधीक तालीम लाइ हैदराबाद अचणु चाहे थो, खेसि रोज़गार खपे। तन ॾींहुं डीपलाई साहब जो कारोबार इस्लामिया दारुल इरशाद, इस्लामिया प्रेस, क़ुरान कंपनी, इदारा लतीफ़ी, हफ़्तावार इबरत, माहवार इंसान वग़ैरह बणिजे हिकु घाटे ऐं तनावर वण मिसल हो। पाताल में पाणू घाटनि सावनि पननि सां टिमटार ऐं चओ तरफ़ फैलियल, जंहिंमें अनेक क़िस्मनि जे पखियुनि अची आशियाना ठाहिया हुआ ऐं समी जानदार उन जी छांव में अची वसराम कंदा हुआ। असुल जेको आयो सो अॻियो वारो मामिलो हो। डीपलाई साहब ताज़ो क़ुरान शरीफ़ जी आम फ़हम बा मुहावरा तर्जुमे मां फ़ारिग़ थियो। जदीद रंग में टाइप ऐं बिलाकनि सां सिंगारियल सिंध जो इल्मी ऐं इशाअती तारीख़ में नओं मोड़ आणींदड़ तर्जुमे जो ही एडिशन संदसि ख़्वाबनि जी ताबीर हो ऐं अवाम में ॾाढो पसंदि पियो। पर शकी मिज़ाज CID चिड़ी पई कि ही शख़्स कम्यूनिस्ट आहे। डीपलाई साहब त हैरत में पइजी वियो। ॿुधो हुअईं त कम्यूनिस्ट काफ़र, दहरिया ऐं ख़ासि तौर ते इस्लाम जा दुश्मन आहिनि। पोइ पाण खे मुबलिग इस्लाम सम्झंदड़ ते ही इल्ज़ाम कीअं ऐं छो मढ़ियो वियो? उन जी ॻुझारत खे सलण लाइ हिन सोशलिज़म, इंसानियत ऐं क़ौम परस्तीअ ते ॿधल अदब जो मुतालियो शुरू कयो। मैक्सम गोरकीअ जे अमर खे पढ़ियाई, मोहम्मद इब्राहिम जोए साहब जी रहनुमाई हासिलु कयाई। भिटाईअ जो नए सिर मुतालियो शुरू थियो ऐं ठहप इदारा इंसानियत जो बुनियादु पियो, जंहिंजे ज़रिए तरक़ी पसंद लिटरेचर जा सिंधीअ में तर्जुमा छपजण लॻा। प्रेस में कम जी भिन घणाई थी वई। कम जी ॻोल्हा में हर आयल अघामण लॻो। प्रेस भांत भांत जूं सोचूं रखंदड़नि जो ॼण त हाइड पार्क थी वई। मुताले जे शौक़ीन डीपलाई साहब खे अंग्रेज़ी कान ईंदी हुई। खेसि दुनिया में जदीद रवैयनि बाबति मालूमात हासिलु करण जो बिन घणो शौक़ु हो। सो हिकु अधु सवाल करे सिराज जा अखर ॾिसी डीपलाई साहब खेसि पंहिंजे ख़ुशूसी नाइब तौरु रखियो। प्रूफ रीडिंग खां सवाइ डीपलाई साहब जे मुताले वास्ते जोए साहब जा तजवीज़ कयल अंग्रेज़ी किताब पिणु तर्जुमो करणा हुअसि। डीपलाई साहब जी ऑफिस लॻे हिकु कैबिन में संदसि नवेकली ऑफिस क़ाइमु थी। अंग्रेज़ी, उर्दू ऐं सिंधी डिक्शनरियूं अची वयूं। पघार वक़्त जे मुरवज फार्मूले तहत रुपयो रोज़ मुक़ररु थियो। सस्ताईअ जो दौर हो। कणिक 70 रुपया मण मिलंदी हुई। सिराज साहब पंहिंजी दिलपसंद कम में जुंबी वियो। कुदरत तरफ़ां खेसि सहाफ़त, अदब ऐं इशाअत जे मुख़्तलिफ़ शोबनि में तजुर्बो हासिलु करण जो नादिर मौक़ो अता कयो हो। उन खां सवाइ प्रेस ते ईंदड़ वेंदड़ सिंध जी ज़हीन शख़्स जोए साहब, एनकाफ शेख, इब्न हयात पंवर, गिरामी साहब, परवाने भट्टी, कम्यूनिस्ट पार्टीअ सां ताल्लुक़ रखंदड़ अहमद इंसान, कादिर बख़्श निज़ामाणी वग़ैरह सां बि ॾेठ वेठ थियणु लॻसि। सदाईं अछो उजरो रहंदड़, ख़ामोश तबियत, पंहिंजो पाण में गुम रहंदड़, ईंदड़ वेंदड़नि तोड़े साथी कमु कंदड़नि सां को ख़ासि मेल जोल न रखंदो। पोइ कम में मगन रहंदो, पंहिंजे कम में मगन रहंदो। डीपलाई साहब खेसि शफ़क़त ऐं इज़त सां मिस्टर सिराज करे मुखातिब थींदो। उहे सभु ॻाल्हियूं ॿियनि लाइ कुझु अजीब हुयूं। वक़्तु गुज़रंदो बल्कि डोड़ंदो रहियो। सिराज साहब इंटर आर्ट्स इम्तियाज़ी नंबरनि में पास कयो। डीपलाई साहब कृष्ण चंद्र जो किताब सुबह होती है सिराज खां तर्जुमो कराए संदसी नाले सां अवल माहवार इंसान
ऐं पोइ इदारा इंसानियत तरफ़ां सिज ॾखिण मां थो उभिरे जे उनवान सां शाया कयो। 200 सिफ़नि जे हिन किताब जी क़ीमत 2 रुपया हुई। ताज़ो ई हिन किताब खे वरी पढ़ण जो मौक़ो मिलियो। तर्जुमे जी सुहिणी ॿोलीअ किताब खे असुलु उर्दूअ खां बि घणो वधीक दिलचस्प बनाए छॾियो। भायां थो सिंधीअ में सिराज साहब जो ई पहिरियों तर्जुमो हो। उन दौर में सिंधी अदबी बोर्ड नए सिर जोए साहब जी सरबराहीअ में हली रहियो हो। डीपलाई साहब जे मशवरे सां बोर्ड जी पंहिंजी प्रेस क़ाइमु थी। जोए साहब जी डीपलाई साहब सां बिन घणी वेझड़ाई हुई। हैदराबाद में संदन अक्सर शामूं डीपलाई साहब सां गुज़रंदियूं हुयूं। कॾहिं प्रेस में, कॾहिं कराची होटल में, कॾहिं अदबी संगत जे गॾिजाणियुनि में, त कॾहिं ख़तो किताबत जी सूरत में। बोर्ड जो कमु तेज़ीअ सां वधी रहियो। डीपलाई साहब जी सिफारिश ते जोए साहब केतिरनि कारकुननि खे आज़मायो, पर संदसि सख़्त गीर ऐं महिनती तबियत सां हलणु आसान न हो। आख़िर हिकु ॾींहुं बाहमी मशवरे सां जोए साहब सिराज खे बोर्ड में आंदो। संदसि तकरूरीअ जो आर्डर बाबा हाणे सिराज खे ॾिनो। अहिड़ीअ रीति सिराज जोए साहब जहिड़े पारस वटि पहुतो ऐं वटसि महिनत ऐं सलाहियत सां असिस्टेंट सेक्रेटरीअ जे अहम उहिदे ते फ़ाइज़ थी वियो। सिंधी अदबी बोर्ड में सिराज साहब जी शमूलियत सिंधी अदब ऐं सिंध वास्ते नेक फ़ाल साबित थी। जोए साहब जी तरबियत ऐं निगरानीअ हेठि सिराज साहब जी तबियत में ॾाढो निखार आयो। संदसि मुताले में वुसअत आई। मथसि क़ौम परस्तीअ जो रंग चढ़णु लॻो। सिंध जी तारीख़ ऐं सिंधी ॿोलीअ जी माहियत ॾांहुं संदसि तवजो मरकूज़ थियणु लॻी। सन 1957 ईस्वीअ में डॉक्टर SP छबलाणीअ जे अंग्रेज़ी किताब 1592 खां 1842 ईस्वी इकनॉमिक कंडीशन्स ऑफ सिंध जो तर्जुमो निहायत दिलचस्प ऐं सुहिणे अंदाज़ में कयाई, जेको सिंधी अदबी बोर्ड सिंध जे इक़्तिसादी तारीख़ जे उनवान सां शाया कयो। उन दौरान डीपलाई साहब जूं कारोबारी हालतूं ख़राब खां ख़राब थींदियूं वियूं। संदसि खाॿीअ सां वाबस्तगीअ केतिरनि आम पढ़ंदड़नि खे मुंझाए छॾियो। वॾे अयाल ज़ाहिरी ख़ुशहालीअ जे दौर में बैंकुनि ऐं अज़ीज़नि खां खयल कर्ज़नि कर खयां। डीपलाई साहब खे मजबूरन सिंधी अदबी बोर्ड में हिकु अदना मुलाज़मत करणी पई। होॾां सिराज साहब जोए साहब जहिड़े इंतिहाई महिनती ऐं सख़्तगीर ऑफिसर जी तरबियत हेठि रही पाण बि अहिड़ो ई सख़्तगीर मुंतज़िम बणिजी चुको हो। जोए साहब जा क़रीबी दोस्त बि ॼाणनि था त ऑफिस खां ॿाहिरि जोए साहब जेतिरो रिणू मिणू ऐं ख़ुशतबा हो, ऑफिस में सरकारी कमनि में ओतिरो ई सख़्तगीर हो। सिराज साहब वरी आम ज़िंदगीअ में बि कनि मख़सूस दोस्तनि खां सवाइ तमामु कमगो अलॻि थलॻि रहंदड़ शख़्स हो। हिकु मौक़े ते सिराज साहब हैदराबाद जे बोर्ड ऑफिस में ऑडिट ते आयो। उन ज़माने में पब्लिकेशन असिस्टेंट तौरु अदीबनि ऐं हेड ऑफिस सां ख़तो किताबत करण वास्ते डीपलाई साहब खे 25 रुपया माहानो अलाउंस मिलंदो हो। सिराज साहब ऑडिटर तौरु डीपलाई साहब खां उन अलाउंस जे हिसाब किताब जो रिकॉर्ड घुरियो। डीपलाई साहब जी ज़ुबानी वज़ाहत ते मुतमइन न थींदे हिन तक़ाज़ा कई त उहो अलाउंस बाक़ाइदे रजिस्टर में दाख़िल करे ऐं हर ख़र्च जो तफ़सील लिखियो वञे। डीपलाई साहब संदसि अहिड़े रवैये खां कुझु क़दुरु कक थींदे ऐं कुझु तबनि मज़ाक़ कंदे खीसे मां 25 रुपया कढी उहो चई संदसि हवाले कया त मूं को ख़र्च कयो ई कोन्हे, त उनजो हिसाब किताब छा रखां। सिराज साहब खेसि हिकु दफ़ो ॿीहर सम्झाइण जी कोशिशि कई त सरकारी मामलनि में हिसाब किताब रखिणो पवंदो आहे। डीपलाई साहब जो हिकु ई जवाबु हुजे त जॾहिं मूं रक़म इस्तेमालु ई कान कई आहे त पोइ हिसाब किताब वरी छाजो। ग़ालिबन सिराज साहब जी अहिड़ी सख़्तगीर रवैये या ॿियनि कुझु सबबनि जे करे डीपलाई साहब बोर्ड मां इस्तीफ़ा ॾिनी ऐं वरी पंहिंजे महबूब मशग़ले में लॻी वियो। हाणे 1 यूनिट ठहण करे संदसि पसंदीदा मौज़ू 1 यूनिट जी मुखालफ़त ऐं क़ौम परस्तीअ ते नाविल लिखणो ऐं तुर्त जापानी गुडी अनवर पाशा 1857 ईस्वीअ जी जंग आज़ादी ऐं ससी नेज़े पांद ऐं ॿिया नाले मैदान में आया ऐं ज़ब्त थिया। अयूब ख़ान जी मार्शल में खेसि जेल में बि रखियो वियो। होॾां सिराज साहब पंहिंजी महिनत ऐं ज़हानत सां मरकज़ी आला मुलाज़मतुनि CSS जो इम्तिहान पास करे इनकम टैक्स सर्विस लाइ चूंडिजी वियो।
साणस गॾु मज़हर अल सिद्दीकी ऐं सैद नसीर मोहम्मद शाह पिणु हुआ, जन अॻिते हली सिंध जी वॾी ख़िदमत कई ऐं नौजवाननि वास्ते उत्साह जो कारण थिया। सिंधी लिसानियात जे माहिर सिराज खे सलाम। डॉक्टर कमाल ॼामड़ो। अंग्रेज़ी ॿोलीअ जे लफ़्ज़नि लिंग्विस्टिक्स ऐं लैंग्वेजिस जी सिंधीअ में माना आम तौर ते हिक ई याने ॿोली कई वेंदी आहे, जॾहिं त उन्हनि लफ़्ज़नि जूं धार धार मानाऊं आहिनि। लैंग्वेज जी माना ॿोली, ज़ुबान, भाषा, माण्हुनि जे विच में सोती ऐं तहरीरी इशारनि ऐं आवाज़नि ज़रिए राब्तो। ॿियो, राब्ते जी का बि सूरत, निशाननि जो कंप्यूटर ऐं ख़ासि तरह वारो इस्तेमालु थींदड़ लाड़ो या तरीक़ो, कंहिं क़ौम जी मख़सूस ॿोली, कंहिं माण्हू गिरोह या कंहिं धंधे जी ख़ासि ॿोली या लहजो वग़ैरह। लिंग्विस्टिक्स जी माना आहे लिसानियात, ॿोलीअ जो इल्मु या साइंस, कंहिं ख़ासि ॿोलीअ जो इभ्यास। सिंधी का डिक्शनरी। सिंधी ॿोली तमामु घणी शाहूकार आहे, ॿोलीअ जे माहिरनि में बि शाहूकार आहे, पर लिसानियात जे माहिरनि में ॾाढी ग़रीब आहे। आङुरियुनि ते ॻणण जेतिरा लिसानियात जा माहिर आहिनि। उन्हनि माहिरनि जी जेकॾहिं तारीख़ ॾिसंदासीं त घणे भाङे अंग्रेज़नि खां शुरू थींदी। अंग्रेज़नि खां जेकॾहिं ॻणप कजे त अंग्रेज़ आलमनि खां सवाइ मिर्ज़ा कलीच बेग, भेरूमल चंद आडवाणी, डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, सिराज अल हक मेमण, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, डॉक्टर अल्लाहदाद बोयो, आफ़ताब अबड़ो ऐं शायदि कुझु ॿिया शामिल आहिनि। उन्हनि सभिनी में रुॻो 3 आलिम अहिड़ा आहिनि जन सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति पंहिंजा नज़रिया ॾिना आहिनि। उन्हनि आलिमनि में भेरूमल चंद आडवाणी, डॉक्टर नबी बख्श बलोच ऐं सिराज उल हक मेमण अची वञनि था। सिराज अल हक मेमण खां अॻु में जेके नज़रिया आया उहे हुआ सिंधी ॿोली संस्कृत जे लहजे वराचत अपभरनश मां फुटी निकिती। ॿियनि लफ़्ज़नि में संस्कृत ॼाई आहे। भेरूमल महरचंद आडवाणी। सिंधी ॿोली सामी सत जे ॿोलियुनि मां फुटी निकिती। ॿियनि लफ़्ज़नि में सिंधी ॿोली अरबी, इबरानी ऐं ॿियनि ॿोलियुनि मां ॼाई। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच। उन्हनि ॿिन्ही नज़रियुनि जे हक़ में मुख़्तलिफ़ आलिमनि जा राया, दलील ऐं हवाला ॾिना विया आहिनि। सिराज साहिबु उहो पहिरियों माण्हू हो जंहिं उन्हनि ॿिन्ही नज़रियुनि सां इख़्तिलाफ़ कंदे पंहिंजी तहक़ीक़ वसीले साबित कयो त सिंधी कंहिं ॿिए ॿोलीअ जी ॼाई न आहे, उहा पाण हिकु मुकमिल ॿोली आहे। उन ते सामी सत, संस्कृत ते ॿोलियुनि ऐं ॿियनि ॿोलियुनि जा गहरा असर आहिनि। हिननि ॿोलियुनि हिक ॿिए खे लफ़्ज़ ॾिना ऐं वरिता आहिनि। उन हवाले सां हिन वॾी खोजना करे मुख़्तलिफ़ मिसाल ॾिना आहिनि। सिराज साहिब जे उन नज़रिए खे तमामु घणी पज़ीराई ऐं मञता मिली। ख़ासि तौर ते जॾहिं असां दावा कंदा आहियूं त हज़ारे साल क़दीम तहज़ीब जा वारिस आहियूं, माज़ीअ में सिंधी क़ौम तमामु घणी क़ाबिल, मुहज़ब, तरक़ी याफ़्ता ऐं अज़ीम हुई वग़ैरह वग़ैरह। साबितीअ लाइ मोहन जे दड़े जो मिसाल ॾींदा आहियूं। मोहन जे दड़े जे आसारनि मां असांखे जदीद निज़ाम जूं उहे समूरियूं सहूलतूं ऐं रिथाबंदियूं मिलियूं आहिनि जेके उसरियल मुल्कनि में हिन वक़्तु राइज आहिनि। ड्रेनेज सिस्टम, आबोहवा मुताबिक़ अॾावत, मार्केट, तालीमी इदारा, इबादत गाहूं, फीथो गाॾी वग़ैरह वग़ैरह। 5-6 हज़ार साल पहिरियां सिंध जी दुनिया में उहा हैसियत हुई त सिंधी ॿोलीअ जो केॾो उरूज हूंदो, उन लाइ तारीख़ूं ख़ामोश आहिनि। मोहन जे दड़े मां मिलियल निशानियूं, मोहरूं, ठपा वग़ैरह पिंड पढ़णु लॻा पिया आहिनि। उन्हनि खे दुनिया वारा पढ़ी न पिया सघनि। सरजान मार्शल मोहन जे दड़े जी खोटराई करे असांजी तहज़ीब खे मञता ॾियारी जॾहिं त सिराज मेमण ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति पंहिंजो नज़रियो ॾेई सिंधी ॿोलीअ खे उहा मञता बख़्शी त जीअं सिंधू तहज़ीब कंहिं ॿिए तहज़ीब मां फुटी न निकिती आहे, तीअं सिंधी ॿोली बि कंहिं ॿी ॿोलीअ जे कख मां न निकिती आहे। हिन मोहन जे दड़े मां मिलियल मोहरुनि खे पढ़ण जी बि वॾी कोशिशि कई, लधल निशानियुनि जूं पढ़णियूं बि मुक़ररु कयूं। हू सॼी ज़िंदगी सिंधी ॿोलीअ जी तरक़ी ऐं वाधारे लाइ जाखोड़ींदो रहियो। हिकु तरफ़ त हू तहक़ीक़ी कमु कंदो रहियो जेको मुख़्तलिफ़ किताबनि में मक़ालनि जे सूरत में अवाम ताईं पहुचंदो रहियो। संदसि उहो पोरियो अदब जी मुख़्तलिफ़ सिफ़नि जहिड़ोक तहक़ीक़, नाविल, कहाणी, मज़मून, मक़ाले ऐं शाइरीअ जी सूरत में आहे। ॿिए तरफ़ हू नौजवाननि खे ख़ासि तौर ते लिसानियात जे शोबे में तहक़ीक़ लाइ हिमथाईंदो रहियो। मूंखे यादि आहे
त सिराज साहब हिकु कचहरीअ में ॿुधायो त जेकॾहिं को नौजवान सिंधी लिसानियात ऐं मुअन जे दड़े जी ॿोलीअ खे पढ़ण लाइ तहक़ीक़ जो कमु शुरू कंदो त आउं उनखे स्कॉलरशिप ॾियण लाइ तयारु आहियां। पर बदकिस्मतीअ सां नौजवान उन्हनि मौज़ूअनि खां परे भॼनि था। असांजे तालीमी इदारनि जहिड़ो सिंध यूनिवर्सिटी, कराची यूनिवर्सिटी, वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी ऐं शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में सिंधी लिसानियात में MA न कराई वेंदी आहे। लिसानियात हिकु साइंसी इल्मु आहे जंहिं लाइ लेबॉर्ट्री बि ज़रूरी हूंदी आहे। यूनिवर्सिटियुनि जे सिंधी शोबनि वटि उन क़िस्म जी का बि सहूलियत न आहे। नतीजे में लिसानियात ते जेको थोरो कमु थिए बि थो त उहो घणे भाङे गैर साइंसी बुनियादनि ते थिए थो। तंहिंखां सवाइ यूनिवर्सिटियुनि में लिसानियात जे माहिरनि जी बि खोट आहे। सिराज साहब जे कयल कम मां सिखण ऐं वधीक तहक़ीक़ करण लाइ सभिनी इदारनि खे जंगी बुनियादनि ते कमु करणो पवंदो। सिराज साहब जो विछोड़ो सिंधी लिसानियात लाइ कापारी धक आहे। ख़ुदा करे त असां सिराज साहब खे ख़राज पेश करण ऐं अफ़सोस करण खां सवाइ सिंधी लिसानियात लाइ बि कुझु करे सघो। तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल, उमर काज़ी। सिंधी साहत ऐं सहाफ़त जे कारूं झर जहिड़े इंसान सिराज मेमण जे मौत जी ख़बर खे टीवीअ जे उन टिकर वधीक अफ़सोस जोॻो बणाए छॾियो, जंहिंमें लिखियलु हो त सुध समाज सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चाचो ऐं सिंधी दानिश्वर सिराज मेमण गुज़ारे वियो। जी हा, हिन वक़्तु असां अहिड़े दौर में जीअण जी सज़ा मां गुज़री रहिया आहियूं जंहिंमें अदब ऐं दानिश खां वधीक अहमियत उन सियासत जी आहे जंहिंखे आम ॿोलीअ में इक़्तिदारी सियासत यानी पावर पॉलिटिक्स कोठियो वेंदो आहे। पर सिराज मेमण पावर पॉलिटिक्स जी पुरकशिश ॼार जो क़ैदी शख़्स न हो। हिन जी दिलि उन सिंध सां अड़िजी वई हुई जेका सदियुनि खां वठी ग़ुलाम रही आहे। हू सिंध सां ईअं मुहबत कंदो हो जीअं कोई बाग़ी पंहिंजे क़ैदी महबूबा सां कंदो हुजे। उन तसराती मुहबत जे तिल्समाती कैफ़ियत में रहंदे हुन जेको बि लिखियो सो उन दौर जे पढ़ंदड़नि जे दिलुनि ते चिटिजी वियो। हिन सिंध सां प्यार करण जे सफ़र में सिर्फ़ु हिन देश जी तारीख़ जा तूफ़ाननि में उॾामी वियल वर्क तलाश करे न पढ़िया, पर हिन मुअन जे दड़े जी ॿोलीअ खे बि पढ़ण जी कोशिशि कई। जॾहिं सिंध जो सियासी माहौल हुन जे तसवर सां तालमेल खाइण जहिड़ो न हो त हिन पंहिंजे लाइ अलॻि दिलि जी दुनिया जोड़ी, उहा दुनिया जेका हिन जे नावलनि में आहे। हीउ वक़्तु न आहे जो मां संदसि नावलनि जे फ़नी ऐं फ़िक्री पहलुअनि ते बहस करियां, पर उन हक़ीक़त खां को बि इनकार न कंदो त सिराज जेको कुझु बि लिखियो सो ममता जे लाइ न, पर सिंध सां मुहबत जे लाइ लिखियो। हिन जा उहे नावल जेके सिंध जी तारीख़ खे मौजूदा दौर में मुनफ़रिद अंदाज़ सां पेश करे रहिया हुआ, तन ते जेकॾहिं ड्रामा ठाहिया वञनि त ॿुधंदड़ ॿेड़ीअ जहिड़ो सिंध जो केस काफ़ी हद ताईं सीर ते अची सघे थो। पर सुवालु आहे त उहो कमु केरु करे। असांजे सिंधी चैनलनि जे मालिकनि खे पंहिंजी शोहरत हासिलु करण मां फ़ुर्सत कान्हे, पर उहो कमु हम TV जे मालिक सुल्ताना सिद्दीकी बि त न करे सघी आहे, जॾहिं त उहा सिंधी ख़ातून आहे जंहिंजे दिलि में पंहिंजे धरतीअ लाइ हिकु अहसासु महसूसु थींदो आहे ऐं हिन जो चैनल आहे बि ड्रामा चैनल। उन ॻाल्हि जो ज़िक्र मां उन करे थो करियां त मुंहिंजे ख़्याल में सिराज मेमण खे उन खां वधीक भरपूर भेटा ॿी का बि नथी ॾेई सघिजे जो हिन जा नाविल ड्रामाटाइज़ कया वञनि। पर सिराज सिर्फ़ु अदीब न हो, हिन जो सभ खां वॾो कंट्रीब्यूशन भले कंहिं हद ताईं हिन जो सभ खां वॾो कारनामो सहाफ़त जे खेत्र में हिकु सरकारी अख़बार खे सभ खां मथे खणी अचणो हो। जंहिं वक़्तु सिराज मेमण हिलाल पाकिस्तान जो एडिटर थियो तंहिं वक़्त में उहा अख़बार पीपल्स पार्टीअ जी मिल्कियत हुई ऐं पीपल्स पार्टीअ जे दौरे इक़्तिदार में हिन पंहिंजी सहाफ़त खे एतिरो त मुतवाज़िन रखियो जो अॼु ॾींहं ताईं उन अख़बार जो तज़किरो थींदो रहंदो आहे। जंहिं अख़बार जो इंतज़ारु सिंधी माण्हू पंहिंजे शहरनि जे स्टेशनुनि ते बीही कंदा हुआ, छो त उन दौर में टेक्नोलॉजीअ एतिरी तरक़ी न कई हुई ऐं हिलाल पाकिस्तान कराचीअ मां शाया थींदी हुई ऐं उहा उन रेल रस्ते ईंदी हुई जेका सांझीअ जो सिंध जे मथां इलाइक़नि में पहुचंदी हुई। पर उहा अख़बार ॿिए ॾींहं ताईं पुराणी न सम्झी वेंदी हुई, छो त उन अख़बार में अहिड़ा मज़मून शाया थींदा हुआ जिन खे पढ़ी सिंधी माण्हू आलमी मामलनि खां आगाह थींदा हुआ। उहा अख़बार सिंधी माण्हुनि जे ज़हनी तालीम ऐं तरबियत करण में
अहम किरदारु अदा कंदी हुई। उन अख़बार में अमर जलील जा उहे कालम बि हूंदा हुआ जिन खे सिंध जा नौजवान एजाज़ मंगीअ जे कालमनि वांगुरु इश्क सां भरियल दिलि वारी दीद सां पढ़ंदा हुआ। हाणे बि सिंध में उहो नस्ल मौजूदु आहे जंहिंखे तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं पंहिंजे रूह मां निकितल रड़ियुनि वांगुरु महसूसु थींदियूं हुयूं। उहे कालम अख़बार मां कटे सिंधी नौजवाननि पंहिंजे डायरियुनि में संभाले रखंदा हुआ ऐं पंहिंजनि महबूबाउनि खे प्यार सां पढ़ाईंदा हुआ। उन अख़बार में सिराज मेमण जेकी एडिटोरियल लिखंदो हो उन्हनि में हिन ख़ासि तौर ते सिंध जे ग़रीब माण्हुनि जा दर्द बयानु कया ऐं असां उन दौर में पहिरियों भेरो मज़लूम क़ौम जे इंसानी हक़नि जो शऊर हासिलु कयो। मूंखे यादि आहे त जॾहिं सिंध जे कंहिं शहर में हिकु माण्हूअ जा हथ वढिया विया हुआ उन ते सिराज मेमण जो लिखियलु एडिटोरियल इर्तिका जे सफ़र में इंसानी हथनि जो किरदारु जहिड़े अंदाज़ सां पेश कयल हो तंहिंजो मिसाल अॼु ॾींहं ताईं हासिलु करे नथो सघिजे। उन दौर में ईअं महसूसु थींदो हो त ॼणु सिराज मेमण पंहिंजा लफ़्ज़ दिलि जे गहरे समुंड मां मोतियुनि वांगुरु कढी सिटुनि में पोईंदो वेंदो आहे। अॼु असां वटि सिराज मेमण न आहे पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन जे लफ़्ज़नि जा पड़ाॾा आहिनि। हू जंहिं पड़ाॾो सोई सॾु जहिड़ो नाविल लिखी सिंध जे ज़मीर खे जाॻाइण जी कोशिशि कई उहो सिराज मेमण जंहिं केतिरनि ई सिंधी लेखकनि खे उत्साहियो ऐं हिन जे लफ़्ज़नि केतिरनि ई कलमकारनि खे जनमु ॾिनो हू पूरे दौर जो वॾो लेखक हो। हिनखे यकीन हो त उहा सिंध ज़रूरु अखियूं खोलींदी जंहिंखे ग़ुलामीअ जे कोमा में धिकियो वियो आहे। हिन पंहिंजे देश खे दिलि सां पुकारियो ऐं सिंध में हिन वक़्तु जेतिरी बि सुजाॻी आहे उन में सिराज मेमण जे हिसे खे फ़रामोश करणु हिकु तमामु वॾो ॾोह हूंदो छो त सिराज मेमण हिकु दौर जो सभ खां वॾी वाक़े सच हो। हू जॾहिं शेख अयाज़ जे शाइरीअ ते लिखंदो तॾहिं असांजे ज़हननि में पूरे आलमी अदब जा कुतुबखाना खुली पवंदा हुआ। सिंध सां उहो हिकु वॾो हाञू रहियो आहे त सिंध में तमामु थोरा अदीब घणो पढ़ियल रहिया आहिनि। सिराज मेमण उन्हनि मां हिकु हो। हिन जो ज़ौक़ तमामु बुलंद ऐं हिन जो मुतालियो तमामु वसी हूंदो। हिन जी ख़्वाहिश हुई त सिंधी अदब जो मयार आलमी मयार खे रसे ऐं उन सिलसिले में हिन तमामु घणी कोशिशि कई। हू जंहिं बि नौजवान सां मिलंदो हो तंहिंखे अंग्रेज़ी अदब पढ़ण ते उत्साहींदो हो ऐं मूंखे यादि आहे त अहिड़ा इंसान सिंध में सिर्फ़ु ॿ हुआ हिकु अयाज़ ऐं ॿियो सिराज। उन्हनि जे करे सिंधी नौजवाननि आलमी अदब खे पढ़ियो ऐं उन्हनि जे ज़हननि में तमामु घणी कुशादगी आई। सिराज मेमण खे ज़िंदगीअ जे पोएं दौर में उन ॻाल्हि जो अहसासु थियो त जेकॾहिं सिंध खे ॼाणणो आहे त पोइ सिंध में बहितरीनु तालीम जो बुनियादु रखिणो पवंदो। उन सिलसिले में हिन बंगाल जे अज़ीम शाइर टैगोर वांगुरु हिकु मिसाली नोयत जो तालीमी इदारो ठाहिण जी कोशिशि कई ऐं हिन मोहम्मद इब्राहिम जोए खे पंहिंजे पारां हैदराबाद में हिकु इमारत बि ॾिनी ऐं ॾोकड़ बि ॾिना त हू अहिड़ो इदारो ठाहे पर इदारनि जे पोयां सिर्फ़ु इंसानी काविशूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं इदारा सिर्फ़ु पैसनि ऐं जॻहुनि सां ठहनि हा त पूरी दुनिया में लखे मिसाली तालीमी इदारा मौजूदु हुजनि हा। उन करे सिराज मेमण जी तमामु घणी आरज़ू जे बावजूद बि उहो तालीमी इदारो ठही न सघियो। मूंखे उन ॻाल्हि जो यकीन आहे त जेकॾहिं उहो कमु सिराज मेमण पंहिंजनि हथनि में खणे हा ऐं उहो तालीमी इदारो पाण ठाहे हा त असां वटि तालीम जे हवाले सां शांति निकेतन जहिड़ो इदारो हुजे हा। सिराज मेमण जी दिलि जी दुनिया में शऊर ऐं अहसास जा समूरा रंग भरपूर अंदाज़ सां मौजूदु हूंदा हुआ। उहे समूरा रंग काल रुसी विया ऐं सिंध खे रूह जे रंगनि सां रंगींदड़ आर्टिस्ट असांखे उन जी दुनिया में छॾे वियो। जेका दुनिया असांखे हिन जे लाॾाणे जो इतलाउ बि ईअं थी ॾिए त सुध समाज सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चाचो ऐं सिंधी दानिश्वर सिराज मेमण गुज़ारे वियो। रोज़ाना इबरत 4 फरवरी 2013 ईस्वी।